शहबाज पंपिंग स्कीम जेको आहे ही यूसी बूबक, यूसी जाफराबाद, यूसी चन्ना, यूसी आराज़ी ऐं यूसी वाहोड़ जे कुझु जेके कुझु हज़ार एकड़ जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि जे आबाद करण जे लाइ ही जेको मंज़ूर करायो वियो। पर अफ़सोस सां हिन स्कीम ते कुझु हितां जा सेवण जा बाअसर जेके ज़मींदार आहिनि उन्हनि कब्ज़ो कयो आहे। बदकिस्मती तव्हां ॾिसो 12 मोटर आहिनि जेके 12 मोटरनि मां सिर्फ़ु 12 खां 15 मोटर आहिनि जेके जिन मां 3 खां 4 या 5 मोटर हलनि था ऐं उहे पंहिंजे लाइ जेके उसारियूं बि पियो कनि था, पंहिंजो आबादी बि कनि था। ऐं असां यूसी जाफराबाद जा यूसी बूबक जा आबादगार सख़्तु फ़ाक़ा कशी में मुब्तला आहियूं। अफ़सोस आहे असांखे वक़्त जे यज़ीदनि ते ई माण्हुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। माण्हुनि वटि पीअण जे लाइ पाणी कोन्हे। तव्हां ॾिसो यूसी जाफराबाद जा केतिरा ई जेके ॻोठ आहिनि उन्हनि में पीअण जी पाणी जी खोट आहे। मंछूर ढंढ ते पाणी कोन्हे। तव्हां बूबक ऐं आसपास ॻोठनि में तव्हां ॾिसो पाणी जो केतिरो ई खोट आहे, पर कंहिं बि हिन ते तवजह न ॾिनो आहे। आपाशी इंतिज़ामिया जी नाअहली सबबु ही जेका आपाशी इंतिज़ामिया जेको इन्हनि जो इंजीनियर ते कब्ज़ो कयो आहे, जेको हुन जे चवण ते हुतां ॻंढो ॾेई हुनखे दानिशतर खे सिर्फ़ु पंहिंजी ॿनियूं आबाद कनि था। जेकॾहिं हीअ पाणी असांजे यूसिन ताईं छॾीनि, यूसी जाफराबाद, यूसी बूबक ताईं छॾीनि त मां सम्झां थो त असांजो इलाइक़ो सरसब्ज़ थींदो, आबादी थींदो, माण्हू ख़ुशहाल थींदा। असां वरी बि तव्हांजे इन चैनल जे थ्रू सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो था कयूं, ख़ुदा सैयद शाह साहिबु ख़ुदा खे मञ हीअ जेके स्कीम आहे इन्हनि मां तव्हां यूसी जाफराबाद जे ऐं यूसी बूबक जे माण्हुनि खे तव्हां फ़ाइदो ॾियो। भला ॿियो कुझु न त हू पंहिंजे लाइ तक़रीबन 2 नंबर आबादी करे सघनि ऐं पंहिंजो बचनि जो रोज़ी करे सघनि ऐं पीअण जे लाइ पाणी उन्हनि जे लाइ सहूलियत हुजे, इस्तेमाल लाइ पाणी बि सहूलियत हुजे। तव्हां ॾिसो पाणी जो खोट हुजण करे ॻोठ नंगर ख़ान बिरोही में हिन वक़्तु 50 खां वधीक जेके माण्हू वफ़ात करे विया आहिनि। हीअ ज़हरीलो पाणी जेको मंछूर जो हींअर इंतिहाई ख़राबु आहे। वरी बि मां मुतालबो थो कयां ख़ुदा असांखे हीअ पाणी ॾिनो वञे। यूसी जाफराबाद, यूसी बूबक, यूसी चन्ना, यूसी आराज़ी बि हिन में अचे थो। पोइ उन्हनि जा कुझु सा आबाद थियनि या न थियनि। सो इन्हनि जा हज़ारे एकड़ ज़मीन आहिनि ऐं हज़ारे एकड़ ज़मीन बंजर थी विया आहिनि। पाणी न आहे न, दानिशर जो पाणी मंछूर मां जेको पाणी अचे थो ज़हरीलो आहे, उहो पाणी ॿनियुनि खे तबाह थो करे। असां इहो ई मुतालबो कयूं था। असां आबादगार आहियूं, आबादगार असां इहा ई मुतालबो कंदासीं त असांखे हीअ जेको पंपिंग स्कीम वारो पाणी ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजो आबादी कराए सघूं। ऐं असां 15 मोटो मनमस्ती करे वेठा आहिनि। मूं तव्हांखे सवेर बि चयो त हिते सेवण जो हिकिड़ो बाअसर ज़मींदार आहे, हुन जे अंडर में हीअ जेको आहे कब्ज़ो करे वेठा आहिनि। हू चवनि था अॻिते माण्हू जेके आहिनि ग़ुलाम आहिनि, ग़ुलामनि खे असां पाणी छो ॾियूं। असांजा इलाइक़े वारा ग़ुलाम आहिनि, इन जे करे उन्हनि खे पाणी नथा ॾियनि। हिते जेके चंद जेके ज़मींदार आहिनि, सेवण जा बाअसर सैयद आहिनि, उहे पंहिंजा आबादियूं कराइनि था ऐं ॿिया जेके गैर आबाद आहिनि ॿिया भली वतन जो सदाईं नारा हणनि फिरनि घुमनि फिरनि। सो अफ़सोस असांखे थिए थो, सम्झे न, हे नाअहली आपाशी जो। मां चवां थो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो थो कयां त हिन ते इंक्वायरी कराए, हिन जेको आपाशी इंजीनियर आहे हिन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी करे हिन ते केस दाख़िल कयो वञे। हीअ यार जो हक़ खाई थो वञे। हीअ यूसी जाफराबाद ऐं यूसी बूबक जे आवाम जो पाणी आहे, हिन ते अजायो धाड़ो हयो वियो आहे। असां इहो ई मुतालबो कंदासीं।